वेलकम बैक नाजरीन। तफसीली खबरुन में हिकमेरो मीहर भलीकार नाजरीन। चूंडको शहर के मुख्तलिफ मोहल्लन दीवान मोहल्ला, सियाल मोहल्ला, भील कॉलोनी ऐं ॿियनि मोहल्लन में मिठे पानी की खोट सबब शहरी सख्त परेशानी के मुंह ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले से पेश आहे चूंडको मां जावेद गोपांग की रिपोर्ट। असां मौजूद आहियूं चूंडको शहर में जेके दीवान बिरादरी पारां मिठे पानी की खोट सबब सरापा एहतियाज बनल अचो तो इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। इन्हनि जो नाले ने गटर ने पानी में मिक्स थी करे अची रहियो आहे। असांखे तकरीबन वॾो जेको आहे पानी में बदबू अची रही आहे। मिठे पानी असांखे मुयसर कयो। असां भई मजूरीअ ते था घुरायूं। 100 रुपया 150 रुपया कूलर 150 रुपया मजूर वठे थो, तो असांखां भरे अचंदा। डेली ख़र्च ताईं असांजो 1000 रुपया ख़र्च आहे पाणीअ जो। डीसी खैरपुर साहब के असां अपील था कयूं था, महिरबानी करे असांखे मिठो पानी मुयसर कयो वञे। चूंडकी शहर में मिठो आहे कोन, हिन को मिले तो बंद थियो पियो आहे। कलाक महल बंद कंदा आहियूं पाणी लाइ। असांजे हिसाब सां पानी शहर में कुछ नथो मिले। जेकर असां शहर में पानी आणियूं था पैसनि सां वठी पानी या ॿाहिरि गुगियूं भराए करे शहर में पानी इस्तेमाल लाइ कयूं, उन खां पोइ असां वॾो जेको आहे ज़ुल्म आहे इहो त पाणी असांखे शहर में मिलियो वञे, उहो नथो मिले। असां वसावारनि खे अपील था कयूं ऐं डीसी खैरपुर के भी अपील था कयूं त बराए महिरबानी करे थोरो चूंडके शहर ॾे नज़र विझे। उहो पानी आहे कोन साईं, नेसले पैसा ना वठी पियो आहे ग़रीब माण्हू। ॾिसो साईं पानी आहे गॾु असां पानी पानी न आहे। पाणी लाइ ॾाढो परेशान आहियूं असां हिते चूंडके शहर में। पानी किथां कुअनि तो पैसा न भरायूं। गार्डन ते हिते मला भरे ॾेई वेंदा आहिनि, के चांडिया आहिनि, पैसा वठंदा आहिनि। हिकिड़ो 50 रुपए गुग भरींदा आहिनि जेको 30 लीटर वारो। बस खुदा जो वास्ते तव्हांखे पानी मिले जो पानी कोन मिले साईं। ॿे ट्रेन न मिले पानी साईं। ॿे ट्रेन मिले तो कूड़ कोन करे ॿे ट्रेन मिले। वॾो आधार आहे असां हिंदुनि सां जेको खादिम साहब वारी घिटीअ में भरे था अचूं। लीटर गुग 20 रुपया गुग। असां ग़रीब माण्हू कमायूं, पेट खाऊं या पानी भरियूं। असां वॾो आधार आहे गटरनि जो गंदो पानी था पीऊं ऐं असांजो हक़ आहे पानी। असां पीर साहब खे अपील था कयूं त असांखे हिंदुनि खे पानी खपे ऐं सफ़ाई खपे। हिंदूमाला के रवासिन जो ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब वाटर सप्लाई जे नालियुनि जो गडर जे पाणियुनि सां मिली खारो पानी अची रहियो आहे असांजे। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त असां परे परे खां पैसनि सां पाणी भराए ऐं वापरायूं था। हिननि डीसी खैरपुर ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त नोटिस ऐं असांखे मिठो पाणी ॾियारियो वञे। कैमरामैन अल्ताफ गोपांग सां गॾु जावेद।